बार एसोसिएशन हैदराबाद में तमाम दोस्तन के सलाम है। ऐं चवां थो त असां ॾिसो था त मिंट मिंट ते तहरीक में मसरूफ़ आहियूं। केॾी महिल कहिड़ियूं शयूं आहिनि, केॾी महिल कहिड़ियूं शयूं आहिनि। तंहिं करे मूंखे टाइम जी कमी जे करे हालांकि मूंखे ज़हन में आहे ऐं मूंखे करणु बि घुरिजे, लेकिन आउं चवां थो त सरदार शाह जेका गुंदी ॿोली ॻाल्हाई आहे वकीलनि जे ख़िलाफ़, ॿारनि जे ख़िलाफ़, त ॿारूं फतवाऊं पियूं जारी कनि असांजे ख़िलाफ़। जेका बि हुन पार्लियामेंट में ॿोली गंदी ॻाल्हाए, पोइ वरी उन ॿोली खे एक्सपोज़ करे सॼी सोशल मीडिया ज़रिए हिननि पाण ई वायरल करायो आहे। ऐं सम्झां थो त हर वकील जो इहो हक़ आहे, सिर्फ़ु बार एसोसिएशन जो न, बार एसोसिएशन खे त करणु घुरिजे, उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे। लेकिन आउं सम्झां थो त हर वकील इंडिविजुअली बि कराची खां वठी कश्मीर ताईं हिन जे मथां दोस्तनि खे चवां थो त पाण सभिनी जो हक़ आहे त हरजाणी जा केस दाख़िल करियूं, जी हिनखे ख़बर पवे त बारूं छा थींदियूं आहिनि, वकील छा थींदियूं आहिनि। असां कानून में यकीन रखूं था, कानून जी हुकुमरानी में यकीन कयूं था, ऐं असां चऊं था तव्हांखे असां कंहिं मासूम, शरीफ़ ऐं ग़रीब, मिसकिन, लाचार, बेवस माण्हू खे उनखे तव्हांखे हरू भरू दहशतगर्द करार ॾियण में तव्हांजा ॿांह ॿेली न थींदासीं, तव्हांजो हदबंदियूं कंदासीं। तव्हां जेको इरफान लिगारी जहिड़े हिकिड़े प्यारे मासूम माण्हू जो मर्डर त थी वियो, पर हुन खां पोइ जेका तव्हां गंदी ॿोली ॻाल्हाए हुनखे कोशिशि कयो आहे त हुनखे असां जेको सो दहशतगर्दनि सां हुनखे लिंक्ड करायूं, इहा ॻाल्हि तव्हां अॼु बि इन ॻाल्हि ते न बीह सघंदो, न को सुभाणे बीह सघंदो। तंहिं करे आउं वकील दोस्तनि खे चवां थो महिरबानी करे, ऐं इन में को हिकिड़ो केस ज़रूरी न आहे, हर वकील पंहिंजे तरफ़ खां दाख़िल करे सघे थो। महिरबानी का आउं हिन में सिर्फ़ु मैसेज ॾियण जो मक़सदु इहो आहे त वकीलनि जी तवजह उन तरफ़ जेका उनजी स्टेटमेंट आहे डिफेमेटरी, उनजी तरफ़ मुतवजा कयां। बाक़ी दोस्तनि जी जेका राय हूंदी, जेके दोस्त आहिनि पंहिंजी मर्ज़ी सां मालिक आहिनि। महिरबानी।